नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो में सवाई मल खिपरे जो बहतरीन पेंटर है, जेको तस्वीरुनि में रंग भरे हुननि तस्वीरुनि में ॼण साह विझी छॾे थो। इन मौके ते सवाई मल ॿिनि चयो त तस्वीरूं ठाहिण ऐं उन में रंग भरण ॾाढी महिनत जो कमु आहे। सवाई मल जेका आहे, जेका पेंटिंग हींअर करे रहियो आहे, असांजे मतिलबु हिन पाड़े जो तमामु सुठो आर्टिस्ट आहे। हुनजी पेंटिंग एतिरी ज़बरदस्त आहे त को बेजान शइ में सम्झि हिकिड़ी जान अची वञे थी। हाणे अलाह हिनखे अञा बि पेंटिंग में कामयाबी ॾिए, असांजो दुआउनि सां गॾु आहिनि। ऐं असीं अॼु रामापीर जे मंदर में हींअर बीठा आहियूं। उन हिसाब सां हीअ जेका हींअर पेंटिंग करे रहियो असांजे बाबे रामापीर जी, उन में तमामु ज़बरदस्त कलर करे रहियो। असां तमामु ख़ुशि थिया आहियूं। हाणे अञा बि महिनत कंदो त बहितर आहे। पेंटिंग जो कमु माशाल्लाह पहिरीं त तमामु भलो हलंदो हो। जीअं हींअर पेनाफ्लेक्स जो कमु अचण खां पोइ जेको असांजो कमु काफ़ी मुतासिर थियो आहे। उन खां पोइ इहो आहे जो हल्को फुल्को कमु करे पंहिंजो गुज़र सफ़र पिया करियूं। ठीकु आहे, उन खां पोइ हल्को फुल्को कमु जेको आहे सो असांजे हिसाब सां तमामु सुठो हले पियो। हींअर हिन वक़्तु तालके खिपरे में मुंहिंजो कमु तमामु सुठो हले पियो। उन खां पोइ पेनाफ्लेक्स जो कमु जेको आहे सो तमामु उरूज ते सवाई मल खिपरे जो बहितरीन पेंटर आहे। ऐं जेको बि असां हीउ जेको मूर्तियुनि जो पेंटिंग वग़ैरह जो कलर वग़ैरह जो कमु आहे, इन जे हवाले कयो आहे। इन खे इहो माना सौंपियो वियो आहे त इहे माना मूर्तियूं वग़ैरह जेको बि आहिनि, इन खे सुठे नमूने पेंटिंग करे त जीअं हू नई नुकर लॻनि, अहिड़े हिसाब सां। खिपरो समेत मुख़्तलिफ़ शहरनि में सवाई मल खे आर्डर मिलंदा आहिनि, जंहिंसां सवाई मल पंहिंजे बच्चनि जी रोज़ी कंदो आहे। हिननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त असांजे हिन हुनर खे हथी ॾेई असांखे रोज़गार सां लॻायो वञे। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC, अवामी न्यूज़, खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।